इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां मां आगाह कर रहे आहियूं त ठटे भरिसां कींझर वेंदड़ बस सां हादसो थियो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फ़ौत ऐं 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। कराची खां कींझर ठंड तरफ़ वेंदड़ बस मकली भरिसां कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में 6 माण्हू हयाती विञाए वेठा, 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बाद फ़ौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में तिबी सहूलियतूं अणहूंद सबबि मुसाफ़िरनि खे इलाज में ॾुखियायूं आयूं आहिनि। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर कर रहिया आहियूं त ठटे भरिसां कींझर वेंदड़ बस सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, 30 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। कराची खां कींझर ढंढ तरफ़ वेंदड़ बस मकली भरिसां कल्टी थी पई। हादसे जे नतीजे में 6 ॼणा माण्हू हयाती विञाए वेठा, 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बाद फ़ौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल ठटो मुंतक़िल कयो वियो। इस्पताल में तिबी सहूलियतुनि जी अणहूंद सबबि मुसाफ़िरनि खे इलाज में ॾुखियायूं आयूं आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कर रहिया आहियूं त ठटे भरिसां कींझर वेंदड़ बस सां हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा फ़ौत ऐं 30 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि।